अहमद भाई, ये औरतें कह रही हैं कि हमें धक्के दे रहे हैं, तस्जील कर रही हैं। ये मायाँ खड़ी एक हुई साथ हैं, अगर एक 50 माई लेडीज आएंगी तो जाहिर सी बात है धक्के तो पैसे लगेंगे क्यों ना। कट पैसे धक्के क्यों हम काट थोड़ी दे रहे हैं, धक्के तो ये लोग दे रहे हैं एक दूसरे को। नहीं, पैसे क्यों पैसे काट पूरे मिले हैं, हर लेडीज को पूरे मिले हैं पैसे। नहीं, पैसे पूरा नहीं मिले ना, ये खड़ी हुई है ना, मायाँ खड़ी हुई किस हैं। माइयों को लेडीज को अम्मा पैसे कितने मिले? पैसे दे रहे हैं, इधर आओ। 13,500 अचनि पिया, ठीक है। उन्होंने मां 12,000 ॾियनि पिया, बाक़ी ॿिया 1500 कटनि पिया। 1500 जे ॾींदा त उन्हनि जो असीं कार्ड खणंदासीं, न त कोन खणंदासीं। हे छा आहे त मुंह ते न ये खड़ी हुई है। हमने लिखे हुए हैं, भाई आजा रजिस्टर पे लिखा हुआ हम बताते हैं। ये आप क्यों कटौती करते हैं? जी ये आप क्यों कटौती करते यार भाई गया हुआ, भाई आजा वो बताओ। हैं? कौन है भाई? ये भाई गए हुए हैं। नहीं, भाई गए हुए हैं, आप अभी भी इधर आए, ये चला रहे हैं, मैं डिवाइस तो चला अपना रहे हैं। काम कर रहा हूँ ना सर, ये डिवाइस थोड़ी है, ये HBL कनेक्ट का काम HBL है। कनेक्ट का काम है, लेकिन आपको कटौती करने का किसने हक दिया है? ये भाई गए हुए हैं, भाई आजा भी बता। नाज़रीन, असांजो कमु आहे अहिड़नि डिवाइस माफ़िया खे ऐं करप्शन कंदड़नि खे वाइको करणु। मीडिया जो जेको कमु आहे, असां पंहिंजी ज़िमेदारी निभायूं पिया। हाणे ॾिसूं था जेका हिननि सां लाॻापियल इदारा आहिनि, वधीक ज़िमेदारी उन्हनि जी आहे त हिननि ते केतिरो लॻाम ॾिनो थो वञे। शायदि उन्हनि जी छूट आहे, उन जी वजह सां हे डिवाइस माफ़िया असांजी अदियुनि सां, असांजी भेणुनि सां और रोडनि ते उन्हनि जी इज़त पामाल कनि था, तज़ील कनि था। हाणे ॾिसणो इहो आहे, असां पंहिंजो फ़र्ज़ु निभायोसीं, डिवाइस माफ़िया सां बि ॻाल्हायोसीं त हुननि जो इहो चवणु आहे त भाई आएगा, भाई आएगा। जेको अचे थो उहो इहो ई जवाबु असांखे ॾिए थो त आऊं कोन आहियां, ॿियो आहे। लेकिन इहे ई माण्हू आहिनि जेके मायुनि पाण इंकिशाफ बि कया नथे। हीअ हिकिड़ी अम्मा पैसा खणी आई। अम्मा घणा पैसा आहिनि, तव्हां पाण ॻणियो? तव्हां घणी वठो? न न हुन किस्त घणी घणी थी अचे? 13,500 13,500 रुपया। हा, पोइ अलाए 11 घणा न आहे। हे 12 हे ॾिस 12.5। अम्मा तव्हां ॻणियो? अलाए त असां घणे को तूं घणे हे जान 1000 2000 3 4 5 6 7 8 9 10 11 हे 12 हे ॾिस 12.5 1000 रुपये हुन मां बि कटियो, 1000 रुपये हुन मां बि कटियो। 1000 मुजब कटे सब चाहे 1000 मुजब कटो जे 1000 ॾींदा पैसा कढे ॾींदासीं, न त कोन ॾींदा। नाज़रीन, तव्हां ॿुधियो हिते अम्मा जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जूं। 13,500 रुपये जी किस्त आयल आहे जेका गवर्नमेंट जे तरफ़ां आयल आहे। हाणे छा हिते हे सॼो ॾींहुं लाइनुनि में बीहनि, पंहिंजी तस्दील बि कराइनि, बुख ते उञ ते उस में बीठियूं आहिनि, उन खां पोइ बि एतिरी देरि बीहण खां पोइ या गर्मी उस बर्दाश्त करण खां पोइ बि, तस्दील बर्दाश्त करण खां पोइ बि जेको हिननि जो हक़ आहे, जेका गवर्नमेंट जे तरफ़ां मिलियल आहे, हिननि जे तरफ़ां न आहे, कंहिंजे जेब में न पियो मिले, गवर्नमेंट जे तरफ़ां मिलियल आहे, उन मां बि अगरि कटौती कई वञे, छा इहो किथां जो इंसाफ़ आहे? DC हैदराबाद साहब, SC कासमाबाद, SHO कासमाबाद साहब, तव्हांखे गुज़ारिश आहे त फिलफौरन हिन डिवाइस माफ़िया जे ख़िलाफ़ु एक्शन खयों वञे ऐं हिननि खे लॻाम ॾिनो वञे।